उन आंगर रखी ऐं अघु पुछो हई वरतई कोन पर आंगर रखण सां इन जो वेलो वधी वियो क़ीमत वधी वई आयो समझ में हाँ तो दोस्तों ही उहा सोबत में माण्हू उते पहुचंदो आहे सोबत उते बंदे खे पहुचाईंदी आहे जिथे फ़रिश्ता बि नथा पहुची सघनि ही अवां जी मोहब्बत आहे ही अवां जो इश्क आहे मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जा ग़ुलाम हो ही अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजो राज़दार रखियईं कंहिंखे बि पंहिंजो राज़ न सेखारियईं कंहिंखे बि पंहिंजी रमज़ न सेखारियईं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजी खिलाफ़त अता कई ख़लीफ़ो करे पैदा कई यादि रखो पीर ख़लीफ़े जे राज़ खां वाक़ुफ़ आहे ऐं ख़लीफ़ो पीर जे राज़ खां ख़ूब वाक़ुफ़ आहे हू हिक ॿिए जूं ग़म्ज़ूं हिक ॿिए जूं रमज़ूं हिक ॿिए जा राज़ हिक ॿिए जा इसरार ख़ूब ॼाणींदा आहिनि जंहिं ॿिए माण्हू खे ख़बर न हूंदी आहे त इन ई राज़ जे करे अव्हां खे ख़बर आहे हर शइ अल्लाह जे हुक्म ते हले थी अल्लाह जिथे उन्हनि खे पाबंद कयो आहे हर शइ हजर शजर बशर नूरी नारी सभु उहे हुक्म जी तामील ते हलनि था पर हिकु तूं ऐं आऊं इंसान आहियां तूं ऐं आऊं छा हिकु ई इंसान आहे उहो ई आदम आहे अॼु बि उहो ई आदम आहे त दोस्तो हिकु आदम आहे जेको उहा पंहिंजी हलाए थो हुक्म बि आहे हुन खे बि पाबंद कयो वियो आहे पर हू पाबंदी नथो करे ऐं हू पंहिंजी बि हलाए थो विझे आख़िर छो इन जे करे जो ही हिक ॿिए जा राज़दार आहिनि हिक ॿिए जा राज़दार आहिनि हिन खे उमेद आहे त मुंहिंजो महबूब मूंसां नाराज़ कोन थींदो पर जेकॾहिं थी पियो त मूंखे परचाइण बि ईंदो आहे जागो पिया हलाए सुता पिया जे रुसंदो कोन हिकु उमेद आहे त मूंसां रुसंदो कोन पर जे रुसी पियो त मूंखे परचाइण में ईंदो आहे तव्हां ॾिसो रुठो हुन पाण वारे यार खां बि ऐं आदम सां बि रुठो लेकिन हुनखे राज़ न ॾिनई त अॼु ताईं उहो दूर रहियो पियो आहे अॼु ताईं न परचाए सघियो लेकिन आदम परचाए बि ॾींदो ऐं पंहिंजे दर्जात खे बुलंदी बि करे छॾींदो पंहिंजे पोयां खे बि रंग लायो त ही इसरार आहे ही राज़ आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जा ग़ुलाम अल्लाह ताला जी ज़ात पाक आदम अलैहिस्सलाम खे इश्क अता कयो मोहब्बत अता कई ही जेके पंहिंजो अल्लाह जा मलाइका आहिनि उहे अर्श ते रहंदा आहिनि अर्श जा 4 दरवाज़ा आहिनि अल्लाह जे अर्श जा 4 दरवाज़ा आहिनि 4 वॾा फ़रिश्ता उते रहंदा आहिनि उन चौखट ते कन लायो वेठा आहिनि त केॾी महिल तो हुकुम मिले केॾा कंहिंजे लाइ हुकुम थो मिले उहे ज़मीन ते ईंदा ऐं वेंदा आहिनि उहे हुज़ूरी आहिनि पर उन्हनि खे वसल नसीब कोन्हे हुजूरी हर वक्त अल्लाह जे हाज़िरी में हुजूरी है पर उन्हनि खे वसल नसीब कोन्हे को तुंहिंजो मुंहिंजो हादी रहनुमा पीरनि जो पीर गौसे सकलैन सैयदना मुर्शिदना मुहीउद्दीन हजरत अब्दुल कादिर जीलानी कुद्स सिरहु नूरानी हसनी हुसैनी रज़ी अल्लाह ताला अना फैज़ सुबानी में लिखनि था इन जे करे उहे महरूम दीदार खान जो उन्हनि खे न की अल्लाह जी तलब आहे न की अल्लाह जो इश्क न की अल्लाह जी मोहब्बत इहा तलब इहा मोहब्बत इहो इश्क रब करीम आदम खे सब्र कयो त हजरत मखदूम अब्दुल रहीम दुरोड़ी बादशाह तो लिखे त शीदी जेको आहे उन शीदी खे लख मर्तबा अवां रंग कयो ऐं कोशिश कयो त इन जी काराण ख़त्म थिए पर फरमाए थो त कॾहिं बि शीदीअ मां काराण ख़त्म न थींदी आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजी मोहब्बत ऐं पंहिंजो इश्क अता कयो आहे उन जे नस्ल में क़यामत तक कहिड़ो भी दौर हुजे कहिड़ो भी ज़मानो हुजे कहिड़ो भी वक्त हुजे पर इंसान मां न की इश्क
खत्म थींदो न की मोहब्बत खत्म थींदी न की कल्ब खत्म थींदी। अल्लाह अकबर। त मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम फकीरन के उहा इश्क ऐं मोहब्बत आहे उहा मोहब्बत ई उरूज ते पहुचाईंदी आहे। उहे पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां उन्हनि खे वसल नसीब थींदो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि पंहिंजी ख़तम जे तरफ़ अचे पई थी। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह उहो जेको सो हिकु भेरे वजद थियो। ही कवाली में गायन में किताब में कॾहिं कॾहिं वजद थींदो आहे। वजद अल्लाह जी नेमत आहे। वजद में ॿ कैफ़ियतूं आहिनि, हिकिड़ो आहे रंग, ॿियो आहे ढंग। हिकिड़ो आहे ढंग ऐं ॿियो आहे यार जो रंग। जेको रंग आहे उहा अल्लाह जी नेमत आहे, जेको ढंग आहे उहो पंहिंजो पाण सम्झे ऐं उनजे लाइ मूं वटि इल्फाज़ कोन्हनि के ऐं बिल्कुलु माना इन इल्म खां बेख़बर आहियां। मां सिर्फ़ु रुॻी इशारो ॾिनो आहे त हिकिड़ो आहे रंग, हिकिड़ो आहे ढंग। सो बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे कंहिं महफ़िल में वजद थियो। जिन महिल वजद थियो त उन वजद में ही पंहिंजा हथ मथे कई। जिन महिल मथे कई त अल्लाह जे अर्श में वञी हथ विधई। छा कई? अर्श में, अल्लाह जे अर्श में बायज़ीद वञी हथ विधा ऐं उनखे अर्श खे हीअं लोॼई। अर्श खे लोॼई। लोॾे छा पुछई? ए फ़क़ीरो लोॾे छा पुछई? लोॾे पुछई ए अर्श रब किथे आहे? ए अर्श रब जी ज़ात किथे आहे? रब किथे आहे? अर्श तो चए बायज़ीद हैरतमंद ॻाल्हि आहे। अर्श वारा ज़मीन ते रब खे ॻोल्हण वेंदा आहिनि। अर्श वारा ज़मीन ते तलाश करण वेंदा आहिनि ऐं ज़मीन वारा अर्श ते आया आहिनि। मूंखे ॿी त ख़बर कान्हे, मूंखे रब जी ॿी ख़बर कान्हे, पर हाणे मुंहिंजे रब पंहिंजे मिठे कलाम सां मूंखे फरमायो ए अर्श जेकॾहिं मूंखे ॾिसणो अथई त बायज़ीद खे ॾिस। मूंखे ॾिसणो अथई मूंखे ॾिसणो अथई त बायज़ीद खे ॾिस। बायज़ीद जे चेहरे खे तक, बायज़ीद खे ॾिस त तोखे जेका सा ख़बर पवे त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम पोइ छा कनि त बिल्कुलु को राज़ रखियो ई कोन्हे। असांजे फ़क़ीर साईं सूफ़ी वली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह छा फरमायो? जोड़े क़ल्ब बे तुरबी इंसान में समायो, ॾिसी ज़ात खे सिफ़त में मलकन ॾिसर न मायो। अल्लाह अकबर। आदम जो पोछ पाए आयो पाण खे लिकाए, मचे इश्क जो मचाए खुद इश्क भरजी आयो। असली ओ सिर हकानी ला रैब ला मकानी मंज रमज़ लन तरानी वरी तूर कह जलायो। जोड़ कल्ब बे तुरबी इंसान में समायो, ॾई हुस्न जो ॾेखारो वरी पाण थियो नियारो। सूलीअ जो कई इशारो सिर आशिकन संभायो। वली मोहम्मद संभालज ज़ाती न दम निसारज, पंहिंजो पाण में निहारज सूरत सां पेच पायो। जोड़े कल्ब बे तुरबी इंसान में समायो। इहो सभु कुझु तूं आहीं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जा गुलाम। हर शइ हर जेके तव्हांजा जानवर आहिनि उहे पंहिंजे मालिक खे सुञाणींदा आहिनि। आख़िरी सुर्खी हर अवां जा जानवर पंहिंजे धणी खे अवां खे सुञाणींदा आहिनि। अवां जा कुत्ता, अवां जा बिल्ला, अवां जा कुकड़, अवां जा गॾ, अवां जा गाबा, अवां जूं बकरियूं अवां खे सुञाणींदा आहिनि। अवां जा पखी धारियल अवां खे सुञाणींदा आहिनि त ही असांजो मालिक आहे। छा असीं पंहिंजे मालिक खे न सुञाणियूं? असीं पंहिंजे मालिक खे न सुञाणियो त पोइ असां जानवरनि खां बि पोइते रहियासीं। जानवरनि खां बि असीं पोइते रहियासीं ऐं जानवर असां खां बाज़ी खणी विया हुआ। अगरि जेकॾहिं को अल्लाह अकबर का सूरत पंहिंजे मालिक खे सुञाणे त इहो थियो जानवरनि जहिड़ो।
जे पंहिंजे मालिक खे नथो सुञाणे त जानवरनि खां पोइ ते अगर जे जानवर जेकॾहिं पंहिंजे मालिक खे कंहिं बंदे सुञाणे विधो त इहो आहे जानवरनि जहिड़ो। छो जो कम ॿिन्ही जो हिकु जहिड़ो आहे, डिग्री ॿिन्ही जी हिकु जहिड़ी आहे। हुन बि धणी खे सुञातो, हिन बि धणी खे सुञातो। हिते सुवाल तो उभरे त ॿुधायो त इंसान कीअं थिए। इंसान जवाब इंसान तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजो पाण खे सुञाणे। त पंहिंजो पाण खे कीअं सुञाणे? पंहिंजो पाण खे तॾहिं सुञाणींदो जॾहिं को सुञाणप कराइण वारो मर्द मिले। जन सुञाणप कराइण वारो मर्द मिले तॾहिं फर्ज़ कयो त पंहिंजो पाण खे सुञाणींदो। त मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जा आशिको अल्लाह ताला अवां ते असां ते करोड़ अज़मतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाए ऐं अल्लाह ताला हिन आस्थाननि खे आबाद रखे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। किबला साईं वरी मूं ते ॿियो वज़न रखियो आहे दुआ जो।